बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो असां टे अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं लफ़्ज़नि मां जुमिला ठाहींदासीं। अचो त पहिरियों तव्हांखे उहे टे लफ़्ज़ ॿुधायूं जंहिंजे शुरूआति में डे जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे विच में डे जो आवाज़ु अचे थो, जंहिंजे आख़िर लफ़्ज़ में आख़िर में डे जो आवाज़ु अचे थो। उहे आहिनि ढर्रो, कढणु, किढ। इहे हुआ टे लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंजो तव्हां कमेंट्स करे मतिलबु ॿुधाईंदा। उहो लफ़्ज़ आहे ढीचक। डी चे ज़बर च, काफ़ ज़बर क, ढीचक। अचो त हाणे डे अखर जा आवाज़ लिखूं। डे दाल दर वांगुरु लिखबी आहे। डे ढगो। ढे खे ॿ टुका हेठां हूंदा आहिनि। हेठां ॿ टुका ॾेई मथां ज़बर ॾिबल आवाज़ु निकिरंदो ढ। ढे लिखी ॿ टुका ॾेई हेठां ज़ेर ॾिबी त आवाज़ु निकिरंदो ढे। ढे लिखी ॿ हेठां टुका ॾिबसि मथां पेश ॾिबोसि आवाज़ु थींदो ढ। ढे लिखी ऐं पोयां अलफ़ मिलाइबोसि त ढा। ढे खां पोइ आहे अलफ़ खां पोइ ढेवा, ढो। ढेवा ज़बर ढाओ। ढे सां गॾु वाव आयो, वाव सां गॾु ज़बर आई, ढेवा ज़बर ढाओ। वरी ढे सां गॾु वाव ऐं मथां पेश आयसि आवाज़ु निकिरंदो ढू। ढे खे पोयां ये ॾिबी आवाज़ु निकिरंदो डे। डे खे पोयों ये मिलाए मथां ज़बर ॾिबी आवाज़ु ईंदो ढे। ढे लिखी पोयां ये ॾेई ऐं हेठां ज़ेर ॾिबसि त आवाज़ु थींदो ढी। ढ, ढे, ढ, ढा, ढो, ढाओ, ढू, ढे, ढे, ढी। इहे हुआ ढे जा आवाज़। हाणे ढे जा लफ़्ज़ लिखंदासीं। पहिरियों आहे ज़बर जो आवाज़ु लिखबो। ढे ज़बर ढ, काफ़ ज़बर क, हणे पेशण, ढकण। उन खां पोइ आहे आवाज़ डे ज़ेरे डे, रे ज़ेरे रे के, काफ़ ज़बर क, ढिरक। उन खां पोइ आहे ढोल। ढे पेशो ढोलाम ज़ेरे ले, काफ़ ज़बर क, ढोलिक। उन खां पोइ आहे मंद जो आवाज़ु लिखंदासीं। ढे लिखंदासीं। ढे अलफ़ ढा, रेवारो, ढारो। वरी उन खां पोइ लिखंदासीं वाव वारो। वाव वारो आवाज़ आहे ढेवा, ढो, हमदो ज़ेरे ए, हेणे पेशण, ढो एण। उन खां पोइ आहे ज़बर वारो ढेवा ज़बर ढाओ, रे ज़ेरे रे, ये वायो, ढौरियो। वरी उन खां पोइ आहे ढेवा पेशा ढू, मीम ज़बर म, हणे पेशण, ढूमण। उन खां पोइ आहे ये वारा ढाइये ढे, रइये ज़ेरे री, ढेरी। वरी उन खां पोइ आहे ढाइये ज़बर ढे, रे पेशर, ढैर। वरी उन खां पोइ आहे ज़ेर वारो ये सां, ये ढाइये ज़ेरे ढी,
लाम वालो ढाइये जे ढी लाम वालो ढीलो ये हुआ लफ्ज ढक्कन ढिरक ढुलक ढारो ढोइण ढोरियो ढूमण ढेरी ढैर ढीलो। अचो त हाणे हिननि खे जुमलनि में कमु आणियूं। पहिरीं तव्हांखे माना ॿुधाए बि पोइ उन खां पोइ जुमलनि में कमु आणिबो। पहिरियों लफ़्ज़ आहे ढकण। थांव जे मथां जेको ढक हूंदो आहे उनखे ढकण चइबो आहे। हीअ ढकण आहे। ढिरक ढिरक लफ़्ज़ जी माना आहे गिहल। अदा ढिरक न करे। वरी उन खां पोइ आहे ढुलिक ढुलक ढुलक लफ़्ज़ जी माना आहे टोर। ढुलक माना टोर। अदा हिन ॾांद जी ढुलक ॾाढी भली आहे। वरी उन खां पोइ आहे ढारो। ढारो हिकु हॾीअ जे टुकड़े खे सोराख़ निकितल हूंदा आहिनि उनखे चइबो आहे ढारो। अदा जोगी ढारो हणी ॾे। वरी उन खां पोइ आहे ढोइण। ढोइण माना खणणु हेॾां खणी होॾे उछलणु होॾां खणी हेॾे उछलणु इनखे चइबो आहे ढोइण। अदा ढोइण जो कमु बंदि करे। ढोरियो ढोरियो लफ़्ज़ जी माना आहे ढोरियो लफ़्ज़ जी माना आहे खटोलो। अदा ही ढोरियो वाणे। उन खां पोइ आहे ढूमण। ढूमण ढूमण जी माना आहे थां जो हिकु क़िस्म आहे उनजो नालो आहे। अदा ही ढूमण घणे जो आहे। वरी इन खां पोइ आहे ढीलो। ढीलो माना ढरो। अदा हीअ ॾांद ढीलो हले थो। ही हुआ अॼु जा लफ़्ज़ जेके जुमलनि में कमु आणींदासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।